सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। मौसमियात खाते सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ईंदड़ 48 खां 72 कलाकनि में वधीक तेज़ बरसातनि जी अॻकथी कंदे अर्बन फ्लडिंग जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि एयरपोर्ट रोड, गुलशन हदीद, नॉर्थ कराची, नाज़िमाबाद समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात जो सिलसिलो जारी आहे। हैदराबाद, मटियारी, जामशुरो, कोटड़ी, मूसड़ी समेत पासे वारनि इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। नवाबशाह, काज़ी अहमद, सगफरन ऐं नवाब अली मोहम्मद समेत ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात सबबि हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। मिपख़ास, सिंधड़ी, टंडो अलहयार, नौशर फिरोज़, कम, बर्शेदात, कोटमांझ, नीसन में भी बरसात जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी आहे, जंहिं करे बिजली जो निज़ाम दरम भरम थी वियो। गड़ी खैरो, मदेजी, बाढे, चक, मोहनजोदड़ो, डोगटी, दोदापुर, मिठियाणी, चंबड़ ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारे बाद हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी वहिजी वियो। बरसात सबबि हैस्को जा 20 फीडर ट्रिप थियण करे हैदराबाद, मटियारी, हाला ऐं सांघर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी बिजली बंदि थी वई आहे। वाही पांदी लॻ खीरथर जे जाबलू पट्टीअ में ज़ोरदार वसकारे बाद काछे में 12 फुट नई गाज वही अचण करे रोड रस्ता पाणी हेठि अची विया आहिनि, जंहिं करे 30 खां वधीक ॻोठनि जो ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। मौसमियात खाते पारां जारी कयल एडवाइज़री में ॼणायो वियो आहे त चौमासी जो तेज़ असर सिंध ऐं मुल्क जे ओभर वारनि इलाइक़नि में दाख़िल थियण जो सिलसिलो जारी आहे। मौसमियात खाते मूजिबि सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु खां ईंदड़ 3 ॾींहं ताईं तेज़ बरसातुनि जो इम्कान आहे, जंहिं सबबि शहरी बोझ जो ख़दशो पिणु आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची, हैदराबाद, जामशुरो, मटियारी, थरपाकर, उमरकोट, मिपख़ास, बदीन, ठटे ऐं सिजावल समेत ॿियनि इलाइक़नि में तेज़ बरसात जो इम्कान आहे। मौसमियात खाते मूजिबि कंबर, शिदातकोट, दादू, टंडो अलहयार, टंडो मोहम्मद खान ऐं सांघड़ में तेज़ बरसात जो इम्कान आहे। तेज़ बरसातुनि जो इहो सिलसिलो 26 जुलाई ताईं वक़्फ़े सां जारी रहंदो।